नाज़रीन के अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है जुंगशाही का हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही में तालीम खाते ठट्टे जी नाअहली गर्ल्स हाई स्कूल जुंगशाही में नॉन गज़ेटेड मनपसंद हेड मिस्ट्रेस मुक़रर करे तालीम हथरादू तबाह की पई वञे। तफ़सील मूजिब अॼु 7 अक्टूबर अंगारे जे ॾींहुं गर्ल्स हाई स्कूल जुंगशाही जे गेटनि के ताला केतिरियूं ई न्याणियूं ॾोराहनि इलाइक़नि खां पंधु करे पहुतियूं त स्कूल बंदि ॾिसी मायूस थी वापसि मोटी घरनि ॾांहुं रवानियूं थी वियूं। जॾहिं त मुक़ररु थियल नॉन गज़ेटेड हेड मिस्ट्रेस जे ख़िलाफ़ वालदेन ऐं शहरियुनि पारां मुसलसिल शिकायतूं करण बावजूदि को बि तदारुक न थी सघियो आहे। सेक्रेटरी तालीम ऐं डायरेक्टर स्कूल एजुकेशन हैदराबाद जे हुक्मनि तहत हेड मिस्ट्रेस ख़िलाफ़ थियल इंक्वायरी बि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ठट्टो हुजूर बख्श ख़ासकेली वरी रिश्वत वठी इंक्वायरी खे ले मिटी करे छॾियो आहे। मज़कूरा स्कूल में 40 फ़र्दनि खां मथे अमलो पघार खणंदड़ आहे, पर अधु खां वधीक DEO सेकेंडरी ऐं हेड मिस्ट्रेस जी मिली भगत सां वीज़ा ते वियल आहिनि। तंहिं करे न्याणियुनि जो तालीम जो वॾो नुक़सानु थी रहियो आहे। टीचरूं हाज़िर न हुजण करे तदरीसी अमल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ॿारड़ियुनि जे वालदेन समेत जुंगशाही जे सियासी समाजी अॻवाननि सेशन जज ठट्टो वज़ीर तालीम सैयद सरदार शाह सेक्रेटरी तालीम ऐं डायरेक्टर हैदराबाद खां घुर कई आहे